जस हुजे जामी चांडे खे जो वरी वो चुप करे वेठो आ, पर तव्हां माठ करे कोन वियो आहे। ऐं ॿिया जेके बि MPA MNAs आहिनि, रोमा साह जी जॻह ते जेकर तव्हांजी धीउ हुजे हा त तव्हां छा कयो हा? ऐं जेके तव्हां घरनि में मर्द वेही सो कॉल्ड ॼट की सोच रखंदड़, इंतिहा पसंद सोच रखंदड़, जेके असांखे आवारा था चवनि, रनू था चवनि, ॿुॾी मरो, तव्हां सभु ॿुॾी मरो। तव्हां जहिड़नि मर्दनि खां बींग भली आहे। ऐं उन माहौल हिकिड़ी धीउ खोड़ आहे जंहिंजा तव्हां जहिड़ा 40 पुट बि छो न हुजनि। असां जहिड़ी हिकिड़ी धीउ उन माहौल खोड़ आहे। सिंधु नवाज़ घांगरो जहिड़ी हिकिड़ी धीउ खोड़ आहे। आलिया जहिड़ी हिकिड़ी धीउ खोड़ आहे, जंहिंखे जेकॾहिं 2-3 ॿिया भाइर तव्हां जहिड़ा आहिनि, जेके घर में वेही असांखे लख लानत था कनि ऐं आवारा था चवनि। पोतियूं कोन अथव पातल, धारियुनि मर्दनि सां बीठियूं आहियो। तव्हां खां वधीक गैरतमंद आहियूं, तव्हां खां वधीक। हींअर बखियूं मिलाए पई ॻाल्हायां तव्हां सां। तव्हां खां वधीक गैरतमंद आहियूं, ख़बर अथव? जेके तव्हां घर में वेही रुगो फेसबुक ते गारियूं था लिखो। हिमत एतिरी अथव न त मुंहिंजो चैलेंज अथव, अचो मूंसां अची विड़ो मैदान ते। रुगो औरतूं ई तव्हां सां विड़ंदियूं, रुगो औरतूं बसि। इन औरत ई तव्हांखे ॼणियो आहे, 9 महीना पंहिंजी कुख में रखियो अथई। पुछो अथव त केतिरा सूर खाधा अथई? पहिरें त इनखे इते दाद ॾियो, इन औरत खे जेके लानतूं पिया ॾियो असांखे। असांखे तव्हांखे दाद ॾियणु घुरिजे, एप्रिशिएट करणु घुरिजे। असांजा सूर पुछो। 9 महीना तव्हां जहिड़नि भाड़ियुनि खे ॼणियो आहे, असां पेट में रखियो आहे। जेके घर में वेही कमेंट था कयो, असांखे आवारा था चओ, चालू मायूं था चओ, अलाए कहिड़ा कहिड़ा कुदा लफ़्ज़ था असां चओ। असां ॼणियो आहे तव्हांखे, 9 महीना कुख में रखे, पासा बि कोन वराया हूंदा शायदि कुझु मायुनि। इन ॾींहं लाइ तव्हांखे माण्हुनि ॼणियो आहे। भाड़िया थी रुगो कमेंट ॾियो त कहिड़ा गैरतमंद ऐं कहिड़ा बेगैरत, जवाब तव्हां ॾिजो मूंखे। जिन न्याणियुनि खे घटि वधि ॻाल्हायो आहे, मूं सूधो सभिनी खे, मां पंहिंजी त ॻाल्हि ई कान थी कयां, असांखे आदत पइजी वई आहे। पर जिन न्याणियुनि सॾु ॾिनो त असांखे अमुन खपे, हुननि को ॾोहो कोन्हे कयो। असां हुननि सां गॾु बीठल हुआसीं, असां को ॾोहो कोन्हे कयो। हुननि खे छूट हुई इंतिहा पसंद माण्हुनि खे, ऐं हुननि जे चवण ते ओचितो 144 कलम लागू कयो थो वञे। ओचितो 15 ॾींहं अॻु नोटिस ॾिनो वियो हुयो त असां अमन मार्च इहे करणु घुरूं पिया, रवादारी मार्च। 15 ॾींहं अॻु लिखत में ॾिनो वियो हो। लिखत में हिकमत अमली तव्हांखे जोड़नी हुई, सिक्योरिटी तव्हांखे ॾियणी हुई। कंहिंखे? इंतिहा पसंदनि खे न, सिविल सोसाइटी खे, औरतुनि खे। ऐं घर में वेही भाड़ियप बंदि कयो। चवंदो त चूड़ियूं ॿूड़ियूं असां तव्हांखे ठाराए मोकिलींदासीं, छो त असां तव्हां खां वधीक गैरतमंद आहियूं। जो घटि में घटि विच रोड ते वेही, हा कोन्हे पातल पोती, असांखे कोन पाईंदासीं तव्हांजे चवण ते। छा कंदो? कोन पाईंदासीं तव्हांजे चवण ते। पर गैरत तव्हां खां सवाई आहे। रुगो हिते लिखूं कोन था, सम्झव? अमन लाइ हिकिड़ी मार्च निकिती आहे, हिकिड़ी औरतुनि सॾु ॾिनो आहे, 15 ॾींहं अॻु नोटिफिकेशन ॾिनो आहे, लिखत में ॾिनो आहे, मोकल वरिती आहे। ऐं तव्हां सॼी सिंध जी जेका पुलिस आहे उहा गॾु करे ॿाहिरां बि पुलिस था घुरायो। सॼी कराचीअ खे सम्झो त ॼण कड़ो हुयो, सॼी कराचीअ खे। कराची प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे तव्हां मारियो आहे। उते बीठल आम माण्हू, सोरठ ऐं सोरठ जी भेण उतां गुज़रनि पियूं। इन कलम लागू थियण जी उनखे ख़बर बि कोन हुई, सोरठ खे, उन भेण खे। उन्हनि खे ॻाल्हाइण जो हक़ बि कोन ॾिनो वियो आहे। ऐं पुलिस जूं जेके उते छोकिरियूं बीठियूं आहिनि, उन्हनि उन्हनि खे गाॾी में विहारे छॾियो आहे।
शर्म कयो। तव्हां खां वधीक गैरतमंद आहियूं असां, ठीकु आहे। ऐं तव्हां भाड़िया आहियो जेके हिते वेही गारियूं था ॾियो न, इहे गारियूं असांखे लॻनि कोन थियूं, ठीकु आहे। हक़ सच ॻाल्हाइण वारे खे कंहिंजी गार कोन लॻंदी आहे। इहे तव्हांखे तव्हांजे ॿुथ में वराए पियूं लॻनि, असांखे कुझु बि कोन पियो थिए। जेकॾहिं असां आवारा आहियूं, असां किनियूं आहियूं, असां जेके बि आहियूं, त शर्म कयूं असां जो तव्हां जहिड़नि खे ॼणियो आहे, जेके घर में वेही असांखे गारियूं था ॾियो। माऊं आहियूं, भेणूं आहियूं। तव्हांजे घर में जेका वेठी आहे न, मूं जहिड़ी माउ ई हूंदी न, औरत हूंदी न, त उन वीचारी खे शर्म ईंदो हूंदो त मूं हिन जहिड़े भाड़े पुट खे जनमु ॾिनो आहे, ॼणियो आहे, 9 महीना सूर खाधमि। ऐं अॼु मूं जहिड़ी ॿी औरत खे गारियूं पियो ॾे, तव्हांजी माउनि खे तव्हां ते शर्म ईंदो हूंदो, जेके असांखे गारियूं पिया ॾियो न, उन्हनि खे शर्म ईंदो हूंदो। पर छा कनि वीचारियूं, वापसि पेट में त विझी कोन थियूं सघनि, पेट चिराए, हा न, इहो त मुमकिन कोन्हे। शहपरनि वारा जो पुट थी विया हाणे। सो शहपरनि खे वट ॾियण सां को मर्द माण्हू कोन थींदो आहे, ठीकु आहे। अमली तौर ते कमु करण सां, उहा औरत हुजे या मर्द, अमली तौर ते हक़ ऐं सच जी वाट ते जेको हलंदो आहे उहो गैरतमंद हूंदो आहे। सो तव्हां खां वधीक असां गैरतमंद आहियूं, ठीकु आहे।